ओम शांति। पर असीं छो परेशान आहियूं? छो त हर शइ खे मुंहिंजो करे सॼो ॾींहुं उन में ई लप्त आहियूं। घर, माण्हू, आदत, पसंद, राय सभु मुंहिंजी हले। पालतू जानवर कॾहिं बि दख़ल नथा ॾियनि, तंहिं हूंदे बि ख़ुशि रहनि था। असां चाहियूं था त सभु कुझु मुंहिंजी मर्ज़ी सां हले। ज़िंदगी मुसाफ़िर खानो आहे, सभु हिते मुसाफ़िर आहिनि। असां सिर्फ़ ख़ुदा जा निमित आहियूं। हिकु मज़दूर ग़रीब तंग थी ख़ुदकशी करण जी सोचे न लॻो। ओचितो कुझु माण्हू आया ऐं ॿुधायोसि त संदसि बंजर ज़मीन जे हेठां तमामु घणो तेल आहे। खुदाई थी, पैसा मिलिया, पोइ ज़मीन विकिणी करे मालदार थी वियो। उनखे ख़बर पई त जंहिं ज़मीन ते बीठो हुअसि उन में ई खज़ानो लिकल हो। अॼु इंसान बि पंहिंजे अंदर जी रूहानी खज़ाने खां अणॼाण आहे। इन करे हर टाइम पुछे थो, राजयोग छो? राजयोग इहो ई अलम आहे जेको ख़ुदा जंग जे मैदान में अर्जुन खे ॾिनो, जेको हिन खे ख़ौफ़, उदासी, गम मां ॿाहिरि कढी ताक़तवर कयो। राजयोग अॼु बि उन ई तरह इंसान खे शक, डप ऐं दबाव खां आज़ादु करे थो। असां हर वक़्तु मां ऐं मुंहिंजो चऊं था, पर सोचियूं कॾहिं मां केरु ऐं मुंहिंजो छा? इहो ॾिसंदासीं असां ईंदड़ क़िस्त में। ओम शांति शांति शांति।